बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो कराची जो आउं पहिरीं हुनजो सभिनी शुक्रियो अदा थो करियां, हुनखे शाबत थो ॾियां। हीउ मेलो असांखे मचणु खपे कि सरदार वॾी वॾी गाॾी चढ़ी ते दावा था करियूं त हिन मुल्क जा बादशाह बास वाली अची वियूं। हीउ टूल हिन वटि 7 माण्हू असांजा छॾिया हुआ। कंहिं वॾेरे हुनजे लाइ बयाननि, कंहिं वॾेरे हुनजे लाइ दावा दाख़िल न कई अथई छा छॾिया, छा था छॾिया, कीअं छॾिया। असां मां पालारी मां जॾहिं को मरे थो, मारियो वञे थो त हुनखे धाड़ेवाल ॾुआरी सभु सजायो, माना असां तेजो को अदारो नथा करियूं। उहे पगायूं जा थी नाहे लयूं, जा थी बुर्ज लयूं। हूअं थी पाण खे सरदार सॾायूं था, वॾा माण्हू सॾायूं था, पर इहे ॿई ॻाल्हियूं असां कोन्हियूं। ऐं मूंखे इहा ॻाल्हि करणु खपे, शोरा बिरादरी जा असांजा भार हुआ हिकिड़ा कोतरी में मारिया, जेके पुलिस में मारिया चऊं धाड़े वारनि। उनजो फ़ैसिलो थियो सरकट त मां उहो 2 करोड़ पुलिस ते ॾंढ विधऊं। उनजा धणी हुआ, असां पालारी मां कंहिं बि जेको आवाज़ु न उछारियो। ऐं सभिनी में शुक्र अदा थो करियां, तव्हांजी वॾी महिरबानी।